बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, सिंध जे कुंड कुर्छ में ॿुधो वेंदड़ किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जे बारे में हिकु ख़बर तेज़ी सां वायरल थी रही आहे त मुमताज़ मौलाई पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई छॾी ऐं हू टी शादी करण जो ख़्वाहिशमंद आहे ऐं पंहिंजी फील्ड जी सिंगर यानी कि गॾु ॻाईंदड़ बुशरा मारवी सां जल्द शादी करण वारो आहे। प्यारा दोस्तों, इन ख़बर में केतिरी सदाकत आहे, हलूं था अॼु जे वीडियो जी तरफ़ ऐं अव्हांखे ॿुधायूं था त छा इहा ख़बर सची आहे या कूड़ी। जी हाँ दोस्तों, उन खां पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो अव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदी रहे। हाणे हलूं था असल ख़बर जी तरफ़। जी हाँ दोस्तों, इहा ख़बर बि हिकु प्रोपेगेंडा आहे ऐं मुमताज़ मौलाई खे बदनाम करण जी कोशिशि कई थी वञे, छो जो मुमताज़ मौलाई हिन वक़्तु सिंध जो तमामु मशहूरु तरीन फ़नकार थी चुको आहे ऐं उनखे बदनाम करण जे लाइ इहा ख़बर हलाई वई आहे। जी हा, मुमताज़ मौलाई पंहिंजी घरवारी खे ज़रूरु तलाक ॾिनी आहे, पर पंहिंजी मौजूदा घरवारी खे तलाक न ॾिनी अथई। मुमताज़ मौलाई पंहिंजी पहिरीं घरवारी खे तलाक ॾिनी आहे, जेका कुझु साल अॻु में ई मुमताज़ मौलाई डिक्लेयर कई हुई त मां पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई चुको आहियां ऐं मुंहिंजो हुन सां को बि तालुक़ु न आहे। पर हिन वक़्तु सोशल मीडिया ते इहो प्रोपेगेंडा करे मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ु ख़बर हलाई वई आहे त मुमताज़ मौलाई पंहिंजी मौजूदा घरवारी खे तलाक ॾिनी आहे, पर असल में ईअं न आहे। मुमताज़ मौलाई पंहिंजी पहिरीं घरवारी खे तलाक ॾिनी आहे, जेका काफ़ी साल गुज़री चुका आहिनि ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई पंहिंजे ॿारनि जी घरवारी सां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे।